अस्सलाम वालेकुम मां आहियां असलम हैदर। इंतहाई अहम मालूमात ब्रेकिंग न्यूज़ मां तव्हांजे साम्हूं हिन विलाग में खणी अची रहियो आहियां। उहा ब्रेकिंग न्यूज़ इहा आहे त इंतहाई नून लीग जे इंतहाई अहम ज़रियनि इस्लामाबाद में वेठल उन्हनि इंतहाई अहम ब्रेकिंग न्यूज़ इहे शेयर कई आहे त वज़ीर आज़म पारां हिकु गॾिजाणी में उन्हनि खे ॿुधायो वियो आहे त वज़ीर आज़म उन्हनि धुरनि आॾो उहा मालूमात उन गॾिजाणी में उहे शयूं साम्हूं रखियूं आहिनि। उहे धुरियूं जिन जो मुख्य प्लान आहे त चोलिस्तान केनाल ठाहियो वञे, इन्वेस्टर्स सां उन जी डीलिंग आहे ऐं उन जो पको प्लान आहे त उन ते ऐं अमलनि बि पैसा मंज़ूर कराया विया ऐं अमलनि बि उन ते कमु शुरू करायो पियो वञे। उन्हनि माण्हुनि ॾाढो छो जो उन सां लाज़मी नून लीग खे आजो असीं नथा करार ॾेई सघूं, पर नून लीग हिन मामले ते उन्हनि धुरियुनि जे चवण ते जिन जो मुख्य प्लान आहे, मास्टर माइंड आहिनि जेके, उन्हनि सां गॾिजी करे नून लीग उन्हनि सां भाङी भाईवारी सहकारी थी करे हीउ सॼो प्लान ठाहे रही। पर हीअ जेके सॼी सिंध में एहतजाज थिया आहिनि, इंतहाई अहम ज़रिया ॿुधाइनि था उहे इतमाद जोगा ऐं मथी सतह ते इस्लामाबाद में वेठल ॿुधाइनि था त उन जेके एहतजाज थिया आहिनि सिंध में 14 मार्च जा सॼे सिंध में एहतजाज, उन खां अॻु में वारा एहतजाज, समूरनि शयुनि खे गॾिजाणीअ में साम्हूं रखियो वियो आहे ऐं उन में हिकिड़ी शइ वाज़े कई वई आहे त हीअ सॼी सिंध इन ते एहतजाज करे रही आहे ऐं वज़ीर आज़म ज़रियनि जो चवणु आहे त उन्हनि धुरियुनि आॾो इहे शयूं रखियूं आहिनि त सिंधी जेके आहिनि पाणी वारे मामले ते, केनालनि ते कंहिं बि सूरत में राज़ी न थींदा। वज़ीर आज़म पारां ॿुधायो वियो आहे उन्हनि खे त कालाबाग डैम वांगुरु हिन मामले ते तमामु वॾा ख़दशा सिंध में मौजूदु आहिनि ऐं हीअ प्लान बहितर आहे, इन सां फ़ाइदो थींदो पंजाब खे, तमामु ज़बरदस्त शयूं आहिनि, पर सिंधी जेके आहिनि हिन मामले ते कंहिं बि सूरत में राज़ी थी न सघंदा ऐं राज़ी न पिया थियनि। हिन मामले खां पोइ उन्हनि धुरियुनि पारां ज़रिया था ॿुधाइनि त चयो वियो आहे नून लीग खे, उन जे वज़ीर आज़म खां वठी वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं अहम माण्हुनि खे त तव्हां सिंध में सियासी तौर ते एहतजाज कंदड़ जेके धुरियूं आहिनि, क़ौम परस्त आहिनि, उन्हनि सां ॻाल्हायो। उन में सैयद ज़ैन शाह, डॉक्टर कादिर मंसी, अयाज़ लतीफ़ अली जो, ॿियूं जेके बि धुरियूं आहिनि, अवामी तहरीक जूं, जिस्कम, सनान खान कुरैशी, ॿियूं जेके बि ग्रुप्स आहिनि, उन्हनि सभिनी सां ॻाल्हायो ऐं उन्हनि खे ॿुधायो त केनालनि सां तमामु वॾो फ़ाइदो थींदो, पाणी गॾु करण सां, चोलिस्तान केनालनि सां ज़राअत, फूड जो प्रॉब्लम, मईशत खे तमामु वॾी हथी मिलंदी, मुल्क खे फ़ाइदो थींदो ऐं ॿिया पाणीअ जा प्लांट्स जेके आहिनि उन सां तमामु वॾा बिजली ऐं ॿिया तमामु वॾा फ़ाइदा थियणा आहिनि। उन लाइ उन्हनि खे एतमाद में वरितो वञे। ॿुधायो थो वञे ज़रियनि पारां त उन्हनि खे इहो बि चयो वियो आहे त सिंध में अंदरि जेके प्रेस क्लबूं आहिनि उन्हनि जे अॻुवाणनि सां, आर्ट्स काउंसिल जे अॻुवाणनि सां, अदबी संगतूं आहिनि, जेके अदबी इदारा अदीब आहिनि, उन्हनि सां गॾिजाणी थी वञनि, मुख़्तलिफ़ मीटिंग्स, APCs, इहे सभु सदाए उन्हनि खे एतमाद में वठण जी कोशिशि कई वञे। इंतहाई अहम ही मामिलो आहे जंहिं ते कल्ह ताईं जॾहिं शयूं बज़िद हूं त हीअ कंहिं बि सूरत में ठाहियो वेंदो, पर अॼु बि इहे इतला आहिनि त उते कमु हली रहियो आहे ऐं उते उहे कमु रुकियो न आहे। पर जीअं त तमामु वॾा एहतजाज थिया आहिनि तमामु वॾी तादाद में, उन खां पोइ इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त सिंधियुनि खे ख़ासि तौर ते एतमाद में थो वञे। ज़रिया इहो था ॿुधाइनि त उन गॾिजाणी में इहो ॿुधायो वियो आहे त उर्दू जेकी आबादी आहे कराचीअ में रहंदड़, उहे राज़ी थी वेंदा ऐं उन्हनि खे एॾो वॾो इतिराज़ साम्हूं न पियो अचे। जेके पख्तून रहनि था उन्हनि जो बि एॾो इतिराज़ न आहे, उहे गॾियल आहिनि, उहे केनालनि जा हामी त न आहिनि, पर उन्हनि जे तरफ़ां एॾो वॾो प्रोटेस्ट ऐं एॾो वॾो तकरार साम्हूं न ईंदो अगरि हीअ जेके ख़ासि तौर ते सिंधी आहिनि उहे राज़ी थी विया त हीअ सभु राज़ी थी वेंदा। उन लाइ चयो थो वञे ज़रियनि पारां त हीअ हाणे वारो जेको क़दम हूंदो उन में इहो हूंदो त सभिनी सां ॻाल्हायो वञे ऐं सभिनी खे एतमाद में वरितो वञे, उन्हनि खे ॿुधायो वञे त हीअ जेको आहे जेके इदारा आहिनि उहे तव्हांजे भले लाइ सोची रहिया आहिनि। सो मामिलो हिते अची बीहे थो त जेके वफ़ाक़ी सतह ते वफ़ाक़ी हुकूमत इन मुख़्तलिफ़ इदारा आहिनि उहे इन शइ ते वाज़े थी चुका आहिनि। हेॾा वॾा सिंध में जेके एहतजाज थिया आहिनि, प्रोटेस्ट तमामु वॾी तादाद में थिया आहिनि ऐं पहिरियों अॻ में बि माज़ीअ में कालाबाग डैम जी तहरीक हुई जंहिंमें असीं बि उन वक़्तु सहाफ़त पे कई त तमामु वॾा तहरीकूं, एहतजाज, ही सभु हली रहिया हुआ ऐं अख़बारूं
सभु उनखे लीड 8 कालम कंदियूं, तमामु वॾी तहरीक में, जहिड़ो कि इदारा बि उन्हनि सां गॾु, मीडिया बि ऐं सुञाण धुरियूं अदीब सभु गॾु हूंदा हुआ। सो हिन भेरे उन खां बि जेकी वधीक शइ नज़र अचे थी त तमामु वॾी तहरीक आहे। स्कूल जे ॿारनि खां वठी, कॉलेज यूनिवर्सिटी खां वठी, उस्तादनि खां वठी, समूरा जेके बि आहिनि, सियासी वर्कर हुजनि, अदीब हुजनि, दानिश्वर हुजनि, सभु उन ते सरापा एहतजाज, ख़ासि तौर ते वकील बिरादरी, उहा वकील बि तमामु वॾो कार्यकोट बि हिन मामले ते तमामु वॾो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। सो इहे सभु जेको एहतजाज थियो आहे, अॼु हिकु गॾिजाणीअ में इहे सभु शयूं साम्हूं आहिनि त हिन पाणी वारे मामले ते कंहिं बि सूरत में सिंधी राज़ी न थी सघंदा। छो जो इन जा माज़ीअ में तजुर्बा रहिया आहिनि। कालाबाग डैम मामले ते जॾहिं राज़ी करण जी कोशिशि कई वई, जॾहिं मुशर्रफ पारां राज़ी करण जी कोशिशि कई वई ऐं उहो डंडे जी ज़ोर ते हर शइ करे बि सघे पियो, पर उन बावजूद बि जॾहिं इहे सभु शयूं साम्हूं आयूं ऐं तमामु वॾा एहतजाज थिया त हिन माण्हुनि खे केरु रोके न सघियो, पुरअमन एहतजाज हुआ ऐं आख़िर हुकूमत खे ऐं उन्हनि जेके धुरियूं उहे अञा सघारियूं हिन दौर खां बि, पर उन्हनि खे पोइ ते हटिणो पियो। उन खां अॻु में जेके बि अहिड़ा मनसूबा पाणीअ ते, उन ते ख़ासि तौर ते जेको सॼो पाणीअ जो मामिलो आहे, उहो मथां खां वठी अगरि अचे थो चीन तिब्बत खां वठी भारत लद्दाख ऐं वरी पाकिस्तान, त पाकिस्तान ऐं भारत जा मामला इहे ख़ुदि पाणीअ जे मामले ते तमामु वॾो ईंदड़ वक़्त में इहो पिणु साम्हूं शयूं नज़र अची रहियूं आहिनि त पाणी वारे मामले ते इहे पिणु इख़्तिलाफ़ अञा चोट चढ़ी सघनि था पाकिस्तान ऐं भारत जा। जॾहिं उन्हनि जा मथे थी सघनि था त हेठि त सॼो जेको भार पए थो, हिन समूरनि जो भार पुछड़े ते पए थो। अगरि सतलज, रावी, ब्यास इहे खपी इंडिया खे हलिया विया, उनजो पाणी न अगरि ॿियो चनाब ऐं इहे बचनि था त उन्हनि जो जेको पाणी हो, जेके चइनी दरियानि जो पाणी हो, इहे सॼो सिंधु दरिया में ईंदो ऐं सिंधु दरिया जो अगरि खोट थी त बि उनजो सिंधूअ जो छो जो पुछड़ीअ जो पाणी घटियो। त इन ते अॼु रिपोर्ट्स वाज़े थियूं आहिनि, साम्हूं आहिनि त जेको कोटड़ी डाउन स्ट्रीम लाइ चयो वियो त 27 मिलियन एकड़ फुट कोटड़ी डाउन स्ट्रीम में पाणी ज़ाया थी रहियो आहे, तमामु वॾो पाणी ज़ाया थिए पियो ऐं स्टडी कराई वई त पाणी सिस्टम में मौजूदु आहे, पर हिन वक़्तु इहा वाज़े थी चुकी आहे त सिस्टम में पाणी मौजूदु ई कोन्हे। 27 मिलियन एकड़ फुट त छा, पर हिन वक़्तु कोटड़ी डाउन स्ट्रीम तेज़ी सां समुंड मथे चढ़ी रहियो आहे ऐं तमामु वॾी इन डाउन स्ट्रीम में इंडस डेल्टा जी सॼी तबाही थी रही आहे ऐं उन सां तमामु वॾा उन मामले ते जॾहिं पाणीअ जो मामिलो हुजे थो ऐं पाणीअ जा जेके बि मामला माज़ीअ जो सॼी, अगरि असीं हिन मुख़्तसर आहियूं पर असीं सॼी हिस्ट्रीअ ते ॻाल्हायूं था त उन समूरी हिस्ट्रीअ में चश्मा झेलम लिंक केनाल हुजे, तोसा पंज लिंक केनाल हुजनि या इन खां अॻु में 1945 जो मुआहिदो थिए थो त उन 1945 मुआहिदे तहत सिंध खे पंहिंजो हक़ हो जेको सही फ़ैसिलो हो ऐं जेकी विर्छ हुई उहा इंसाफ़ भरियल हुई, पर वरी 1960 जा मुआहिदा, 1991 जो मुआहिदो थी वियो त सिंध जेको पाणीअ जो हक़ आहे उहो सिंध जो तमामु वॾो खसियो वियो। उन जी इहा सूरताल बि थी त 1991 जे मुआहिदे तहत 8 मिलियन एकड़ फुट 5000 क्यूसिक पाणी रोज़ बि न मिलियो, 1000 क्यूसिक बि रोज़ न पियो मिले, पाणी बंदि आहे। उन लाइ डाउन स्ट्रीम तमामु वॾी तबाही जे वर चढ़ियल आहे ऐं सिंध जे माण्हू इन मामले ते तमामु वॾो स्टैंड वरितो आहे, तमामु वॾो एहतजाज करे विया आहिनि, हर हंध ते, हर हल्के, हर तबिके पारां तमामु वॾा एहतजाज पिया कनि। उन एहतजाजनि जा अॼु इहे नतीजा निकिता आहिनि त मथी वफ़ाक़ी सतह ते इहे रिपोर्ट्स ॾिनियूं पियूं वञनि त पाणी वारो मामिलो इंतिहाई ख़राबु आहे ऐं इन पाणी वारे मामले खे हथु इन सां हरकत मज़ाक़ इन पाणी वारे मामले सां न कयो वञे, छो जो हू जेकी हिकु धरती 7 करोड़ माण्हू आहिनि ऐं हिन हवाले सां ख़ासि तौर ते जेको सिंधी आहे हिन मामले ते राज़ी न थींदो ऐं मामिलो ख़राबु थींदो, छो जो मथे जेके वेठल धुरियूं आहिनि उहे बज़िद तरहियूं आहिनि। माज़ी में असीं पाणी वारे मामले ते कालाबाग डैम हुजे, फ्लड केनाल कीअं वाहिया विया या उन खां अॻु जेके बि तारीख़ जा जेके फ़ैसिला आहिनि, माज़ी पाकिस्तान खां अॻु या पाकिस्तान खां पोइ, पाणी वारे मामले ते जॾहिं पुछड़ीअ सां सिंध सां हेठियनि सां ज़्यादती थी आहे त हितां जो माण्हू तमामु वॾो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। अॼु बि उहो माण्हू 1859 हुजे या 2025 हुजे, सिंध जो माण्हू सरापा एहतजाज आहे, छो जो डाउन स्ट्रीम सॼी जेकी नेचर आहे, सॼी जेकी इंडस डेल्टा आहे, उहो सभु जा सभु पाणी न हुजण सबबु तबाह थी रही आहे। सो हिन वक़्तु जेॾो वॾो एहतजाज कयो वियो, उन खां पोइ ही रिपोर्ट्स साम्हूं अची रहियूं आहिनि त मथी सतह ते
हिन ते इंतिहाई संजीदगीअ सां गौर वीचार आहे, पर ईअं नथो चई सघिजे त हाणे हिन खां पोइ फ़ैसिलो उन्हनि वापसि वठी छॾियो आहे या हुननि चयो आहे त हाणे केनालनि जो के उहे केनाल तॾहिं उन ते फ़ैसिलो चइजे या उन ते आख़िरी तॾहिं चई सघिजे थो जॾहिं वफ़ाक़ी सतह ते वज़ीर आज़म सदर जेके धुरियूं जेके हिननि जूं ठाहींदड़ आहिनि उहे सभु अची ऐलान कनि त असीं हाणे मनसूबो वापसि था वठूं ख़तमु। हिन वक़्तु वापसि त न वठण जी ॻाल्हि कई वई आहे, पर एतिरी ज़रूरु ॻाल्हि ॿुधाई वई आहे त हिन ते ही माण्हू कॾहिं बि राज़ी न थींदा। हाणे इन्हनि खे एतमाद में वरितो वञे। हाणे उन जे लाइ मथियों जेको फेज़ हूंदो इहे ज़रिया था ॿुधाइनि त उन्हनि माण्हुनि सां मुलाक़ातियूं गॾिजाणी थींदियूं ऐं गॾिजाणियूं तरफ़ जॾहिं बि मामिलो वियो आहे कालाबाग डेम जो या ॿियनि मामला जेके पाणी जा आहिनि ऐं गॾिजाणियूं माण्हुनि ताईं मामला विया आहिनि त ज़रूरु असीं ॾिठो आहे त हिन में रुकिजियूं आहिनि शयूं। तलवार त लटकंदी रही आहे, पाणी वारो मामिलो हल न थियो आहे, पर रुकबियूं ज़रूरु नज़र आयूं जॾहिं माण्हुनि ताईं पहुचियूं आहिनि शयूं ऐं माण्हुनि उनखे सिधो जवाबु ॾिनो आहे। छो जो मुल्क जे अंदरि जीअं त वाज़े तौर ते ॾिसी सघिजे थो त हिते हिकिड़ियूं तहरीकूं हलंदड़ हुजनि, बलुस्तान जा ॿिया मामला हुजनि ऐं इहो मथी सतह ते इस्टेब्लिशमेंट खे बि ख़बर आहे त उन्हनि वटि बि रिपोर्ट्स आहिनि त ॿाहिरियूं क़ुवतूं हिन में कीअं फ़ाइदो वठी सघनि थियूं ऐं उन्हनि जे वटि बि तमामु वॾियूं रिपोर्ट्स आहिनि मौजूदु हूंदियूं आहिनि। त ज़रिया इहो था ॿुधाइनि त उन सभिनी शयुनि खे अॻियां रखी करे बलुस्तान जी खे KP जे खे सिंध जे मामलनि खे सभिनी खे अॻियां रखी करे हिन मामले खे ख़ासि तौर ते पाणी वारो जेको ही केनाल्स वारो चोलिस्तान केनाल जो मामिलो आहे, इन केनालनि वारे मामले ते हाणे इहे शयूं साम्हूं वाज़े थी चुकियूं आहिनि त पाणी वारे मामले ते केनालनि ते सिंध जो माण्हू राज़ी थियण लाइ बिल्कुलु तयारु कोन्हे ऐं प्रोटेस्ट अञा वधाईंदो तेज़ थींदो ऐं मामला ख़राबु थी सघनि था। उनजे करे उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं वञनि ऐं उनखे ॿुधायो वञे त को ज़िद को न आहे, को बहस न आहे। पर हिन मामले में ही त हिन वक़्तु अॼु जी इहा ज़रिया था ॿुधाइनि, पर वाज़े आहे त 7 करोड़ माण्हुनि जी ज़िंदगीअ जे मामले खे हिकिड़े पासे रखियो वियो, उनखे का बि उनखे सोच वीचार न कयो वियो त हीअ इंसान आहिनि, काॾे वेंदा हिन जी ज़िंदगी पंहिंजे तरफ़ ॾांहुं फ़ैसिलो कयो वियो, पूरो सर्टिफिकेट हिसाब खां वठी वियो ऐं केनाल ठाहिण शुरू कया विया ऐं 7 करोड़ माण्हुनि जी ज़िंदगीअ जे बारे में न सोचियो वियो, जेको तमामु वॾी हिन माण्हुनि सां हितां जे माण्हुनि सां ज़्यादती कई वई। पर अॼु इन मामले ते छो जो सॼा छो जो ॻुझ बुह में हमेशह फ़ैसिला हिते थींदा आहिनि ऐं फ़ैसिला करे केनाल ठाहिण जी शुरू थी विया ऐं कमु हली रहियो। ॻुझ बुह हमेशह थींदी रहंदी आहे त असां ताक़तवर धुरियूं केरु असांखे रोकींदो। पर हिन मामले ते जॾहिं हेॾा वॾा प्रोटेस्ट थिया त जेके उहे धुरियूं जिनखे इहो अंदाज़ो बि न हो, अॼु उहे वाज़े थी वियो आहे उन नालो त हीउ तमामु वॾो जेको फ़ैसिलो थियो आहे उन सां ख़राबु नतीजा निकिरी सघनि था ऐं उनजे करे जेको तमामु वॾो असीं चई सघूं था सिंध जो एहतिजाज आहे उन ते धुरियुनि ताईं उहे पहुतियूं आहिनि मामला ऐं उन ते गौर वीचार ईअं चई सघिजे थो त हली रहियो आहे। ज़रूरु नयूं शयूं ईंदियूं, ज़रिया जेके ॿुधाईंदा तव्हां बि ज़रूरु शयूं नयूं अपडेट्स करियूं। चोलिस्तान केनाल उन लाइ ईंदड़ वक़्त में कहिड़ा फ़ैसिला थींदा, पाणीअ लाइ छा सोचबो, छा सोचनि था, पर हिन वक़्त ताईं जेके शयूं आहिनि ॿुधाइनि थियूं त पाणी वारे मामले ते हाणे सीरियस वठणु वफ़ाक़ी सतह ते मामला शुरू थिया। महिरबानी।